सिंध में लागू थियल ई चालान वारे कानून में तरमीम जो फैसलो काबीना खां मंजूरी वरती वेंदी। सिंध काबीना जे 13 जनवरी ते थियल इजलास में ई चालान वारे कानून में तरमीम मंजूर कराई वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे ई चालान ज़रिए लागू कयल ॾंड जी रक़म में घटिताई जी तजवीज़ कमेटी जी रिपोर्ट पेश कई वेंदी। ज़रियनि पारां इहो बि ॿुधायो वियो काबीना इजलास में मकानी कानून में तरमीम वारो ड्राफ्ट बि पेश थियण जो इम्कान डिप्टी मेयर ऐं वाइस चेयरमैन जे इख़्तियारनि में वाध कई वेंदी। काबीना जी मंजूरी बाद ॿिन्ही कानूननि जी मंजूरी लाइ बिल सिंध असेंबली में पेश करण जो भी इम्कान आहे। सिंध में लागू थियल ई चालान वारे कानून में तरमीम जो फैसलो काबीना खां मंजूरी वरती वेंदी। सिंध काबीना जे 13 जनवरी ते थियल इजलास में ई चालान वारे कानून में तरमीम मंजूर कराई वेंदी। ई चालान ज़रिए लागू कयल ॾंड जी रक़म में घटिताई जी तजवीज़ कमेटी जी रिपोर्ट पेश कई वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे काबीना इजलास में मकानी कानून में तरमीम वारो ड्राफ्ट बि पेश थियण जो इम्कान आहे। डिप्टी मेयर ऐं वाइस चेयरमैन जे इख़्तियारनि में वाध कई वेंदी। काबीना जी मंजूरी बाद ॿिन्ही कानूननि जी मंजूरी लाइ बिल सिंध असेंबली में पेश करण जो भी इम्कान आहे।